कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं। औरत ते हथ खणण ऐब आहे। औरत ते हथ खणण तूं तो समझी अदा, हिन लाइ तो को मसलो ही ना है। वरी कोशा कढण लगी आई, बस कर त दिया है न ज़मरक। किथे ये दामन ठार, अदे दिलदार जो सदा इहो ही हाल रयो आ। तो के गालण खां रोकिम न, तबे न तुमरी मुझसे दिलदार अज बच्चे न हो जाए। अरे मरी मैं हूं, अज घर बैठे बच्चे न थई। बस की फाइल रखी यार, घर में टोलू तो कर। अदा छद दिलदार, छड मुखे उठायास त घर बैठे गिरण छा थींदो आ। तेरे मुखे पूरो कर, ओ जेको वही सोवनी कजाए। चई छडी से तते बाहर न निकरे, जेकर निकतो त न रहंदो, ओ बाहर में खा जा से। अरे अल्लाह अल्लाह पाण के डहे सरतो समझे, हाणे घुमी देखारे गोठ में त ॾिसांस। अकेलो न समझ पाण के, तुझी हर मदद कंदुस। सियासी, इनफरादी, इंतजामी, मतलब हर लिहाज का। इस्लामाबाद जे फजाउन जी जरूरत पई, उहा हवा भी झटे तवा के दींदुस। इन खां वधीक ॿियो छा खपे? मुंहिंजी हिकड़ी खिदमत कंदे, जेका चवंदे मता फिरी वने। फिरां त ॾोही आहियां, असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा, फिरंदासीं। पैकेट करणो पवंदी। समझ त पैकेट थी वियो, मथा इलेक्शन थी अचे, हुन में भी मदद करनी थी। मूं 3 लफ़्ज़ चया, सियासी, इफरादी, इंतजामी, न समझी। आई जी तई रसाई आ, डिकोज वगैरह समझ त असर में आहे। जेका मेहार ॾांहुं माइल हुजे, हुन सां शादी कंदुसि। बेवकूफ़ा, हुन गुल जी त बस खुशबू वठणी आहे। सरकार, गुलनि सां गॾु कुझु कंडा बि हूंदा आहिनि, ऐं कुझु गुलनि जा माली एॾा रहज़न हूंदा आहिनि जो कढंदा आहिनि टायर, ॾींदा आहिनि टांडा। अरे बुद्धि न थो जा, हां हां तो खबर है केर तो दे बुद्धि कोन। हां असाई हाथ के बाद अरे दी इन में ब्रेक किते आयो हणास छड। मां तकड़ो आ, सेठ जी फोन आया। मां भी सेठ है, सेठ मुझे दुकान खबर कोनी। असी हाथी मार असा जान पिटे। हलो हाने मुझो सामान खणी वापस मोट। हलो तुझो सामान न खणंदस, मुझे सेठ जो सामान खणनो आ। असी भी सेठ आयूं, सेठ एजाज अली खान। हाँ सेठ साहब पहुंचा दो। मां दुकानदार मोट फोन कोनी। अरे कसीस कदा गारी वट फोन। असा इमरजेंसी में सामान खणंदा आयूं, नहीं न करे जरूरी आ। मुकेरे अरे मुकेरे तो मां भी गालाए दिसा। हल हेड़ो आई तो पांजी वठ। और मुकेल दे, हां मुकेल दे। असी हाथी बात असा जानो पिटे। हलो हलो मां चाहो तू पंध वल, मां सारी तई। हलो यार मुके देर थी थे, रोजिया सेट कार्ड जी पंदो। हेलो आओ, मां सेठ एजाज अली खान दुकानदार। जी 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 मां मजदूर नया मां कदा कर दे। न न न न कदा कर दे कहते हैं। न न न न न अरे चो बिठा आयो। हां मुका फोन पे फुरे तो गडे गाडो भी। हाड़े चे तो हाथी मारा। तो तू हाथी मारा है ना? मां कुआ मार असल जो मार के तो ते हाथी मारे। हां फोनस हाथी मारा। सिरकी छाटे जी मेहमान डांस तो वाला। बी 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 तू नन तू हाल पंद हाल तू कदा गाड़ू का हाल। असाई हाथी मार असाई सॉरी तो नहीं। तरस तो करे सामला मा
पोॾी त वठी जाए मां चवां थो असल वारो ॾे त सिर खणाए हा अरे वरी गिड़गिड़ कंदासीं गिड़गिड़ असीं आहियूं हाथी मार असां न गिड़गिड़ कंदासीं तू बल हल मूंखे ख़बर हुजे हा न पंहिंजा बि परावा थींदा आहिनि त खेनि पंहिंजो न कयनि हा हाणे ख़बर पई त दुश्मनी बि दोस्ती मंझां पैदा थींदी आहे दुश्मनी वरी भी दोस्ती में तब्दील थी वेंदी आहे सोणी कीअं मञा ॿुधंदे हली आयासीं आई आहीं ॾिसण त बची आहियां या न रस्ते जो पत्थर हटियो या न मां अॻ में पछताव में वकोड़जी वई आहियां सोणी पछताव तोखे पछताव मां सदमे ऐं दुख में घणो अॻिते निकिरी वई हुयसि सोणी सभिनि खे सतायमि सभिनि खे रंजायमि सभ खां वधीक मेहार खे दुख ॾिनो अथऊं तूं सम्झे थी उन जो अज़ालो करे सघंदी आहीं का ख़बर न आहे तूं ईअं छो कयो चयमि न सदमे में ऐं हसन जे खसजण में होश आवाज़ विञाए वेठमि इंतकाम जी बाहि में पाण बि सड़ियसि ॿियनि खे बि साड़े छॾियो न करी हाँ अजरा ईअं न करी हाँ तो ख़ुदकुशी छो कई हुई सोणी मेहार लाइ ऐं मूं हसन लाइ ईअं कयो मूं जेको कयो न सिर्फ़ु पाण खे नुक़सानु ॾिनो हाजरा ऐं तो घणनि खे सभिनि खे रंजायो मूंखे ॿियो कंहिंजी परवाह कोन्हे जे आहे न त सिर्फ़ु हिकु शख़्स जी कंहिंजी मेहार जी मेहार सां मां ईअं न कयां हा मेहार जी दिलि दरिया आहे तोखे त ख़बर आहे न त दरिया में न साॻो पाणी बीहंदो आहे ऐं न को कख पन सभु लुड़ी वञी समुंड में पवंदो आहे नूरी किथे आहे कमरे में वठी अचीस त हलूं काॾे ॾाढो खणी शहर हलंदासीं हेकर नूरीअ जे घर में रहिबो उन खां पोइ पंहिंजी ज़मीन विकिरो करे शहर में घर वठंदासीं पोइ कट बाग की जा टायर ऐं ॾिबस टांटा मंसूर मता कोर्ट में हली बयान में लचक आणी त फेंगू फेंगू करे छॾींदोसीं ख़बर आयो न अहिड़ो बयान ॾींदुसि जो अमीर थी वेंदो वंधक हा जेकॾहिं न बयान में लचक आणे न त उॾारे छॾियांसि अटकल सां का लचक न ईंदी अमीर खे बयान वसीले वंधक करे हलियो वेंदुसि हमेशह लाइ हा अमीर जी जड़ उखड़जी वेंदी जड़ उखड़ंदे ई थी वेंदो वंधक मुंहिंजो साथी पियो अगवा कई वञी ख़ामोश इज्जत सां हलियो वञ न त लत सां पेट धुल वांगुरु न वॼाए छॾिए बस बस शहरयार असीं आहियूं लीडर सभु पुराणा असां सां तो इहे ॻाल्हाई तो जहिड़ा लीडर मुंहिंजे पासे वारे हिसे में आहिनि लीडर पाण 1.5 फुट ऐं वण आसमान सां मुंहिंजो साथी मूंखे ॾे न त ख़राब असर थींदई मंसूर मुंहिंजो साथी आहे वापसि कर मूंखे मंसूर जी रईस हिन पाटोड़े मुंहं खे सुञाणी सुञाणास रईस वॾा जंहिं पंहिंजे हथनि सां पंहिंजे भाउ खे क़तल कयो मंसूर आस्ते ॻाल्हा मूंखे मंसूर खे चवण ऐं सॾण जी ज़रूरत न हुई तो अगवा जी ॻाल्हि कई इन करे तोखे ॿुधाइण ज़रूरी सम्झो रईस कयोसि वंधक धोखेबाज़ खे
बाहर आ। जी रहे सर। बाहर आ न के रस्तो ॾेखार बाग जो। मता रस्तो भुलिजी वञे। छो त असां चाहियूं था त वापसीअ में ही बाग वटि मौजूद हुजे। मुलाक़ात ज़रूरी आहे। रस्तो ॾिठलुसि की भला पोइ बि ॿुधायांसि थो थोरी अटकल सां। ओ यो सिधो रस्तो ईंदो अथई। फुट ॾिसी रहंदुसि तव्हांखे। अचिजो, असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। कदह